सादे सन इस बात कयो अदम खां अलाह निको कुन फयकून हो निको हो अरवाह वहदहु ला शरीक लहू वहदत वजह शेर अली अलाह साबित थियो सिरमा साईं मुंहिंजा कामरेड जाम साथी खां पोइ हाणे आउं गुज़ारिश कंदुसि दरगाह जानिया जे सजादा नशीन मानवारे साईं मखदूम सैयद मक़सूद अली शाह जानिया साहिब जिन खे उहे की सदारती तकरीर कनि मोहतरम मखदूम सैयद मक़सूद अली शाह जानिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डॉक्टर नबी बख्श बोलो साहब, प्रोफेसर अब्दुल हमीद सिंधी साहब, परवान मकी साहब, राम साकी साहब, प्रोफेसर अब्दुल जब्बार आबिद साहब, डॉक्टर कलंदर अक्याई साहब, आयल तमाम दोस्तों, बुजुर्गों, अकीदतमंदो, हक मौजूद या मदद। ज़ाहिर त जिथे हेतिरा माण्हू हुजनि ऐं उनजे पुठियां तमामु सुठा ॻाल्हाइण वारा मुफ़क्किर, अदीब, सियासतदान, फ़क़ीर, शाइर, तमामु सिंफ़ सां तालुक़ माण्हू ॻाल्हाए वञनि त पोइ उन खां पोइ मुंहिंजे ख़्यालनि जी तर्जुमानी त मुकमल थी वई। हर दफ़े इहो अर्ज़ु कंदो वेंदो आहियां त तव्हां मूंखे ॿुधायो त मां छा कयां। महिरबानी करे ख़ामोश इख़्तियार कयो थोरी, 2 मिंट फ़क़ति वठंदुसि। मूंखे ॿुधायो त मां छा कयां, मुंहिंजे वस में छा आहे। पोइ सले में कुझु कोताहियूं आहिनि, इहो कुझु न अचण जूं वेठा पहुचनि जंहिं हर असांजे अदबी कॉन्फ्रेंस में पहुचनि त किताब जेके लिखिया विया आहिनि, लिखजनि पिया था, या जेके मसइला आहिनि माण्हुनि ताईं पहुचाइण जी ज़रूरत आहे, पोइ अधु ते ख़तमु थी वेंदी, माना अधु हुन में कमी अची वेंदी। ऐं पोइ वॾो ॼाण कोन्हे हिन शयुनि जो, ऐं फ़क़ति हिन दरगाह जो झोड़दार आहियां। छा कजे, रस्तो रसियो, ॻाल्हियूं करे वियो, छा कजे, कंहिंजे पोयां लॻिजे। सियासत जी ॻाल्हि थी वई, जमहूरियतुनि जी ॻाल्हियूं थी वयूं, हीअ ख़राबु आहे, हीअ ख़राबु आहे, हीअ ख़राबु आहे, माइंड खे न करे कंहिंजे पोयां लॻूं। दुख जी ॻाल्हि ज़रूरु आहे त को बि अहिड़ो माण्हू साम्हूं कोन्हे को त जंहिंजे पोयां लॻिजे। ग़लति चवां त मूंखे माफ़ कजो। नज़र इहो आयो त इहे दर्शगाऊं जेके आहिनि इन्हनि वटि ग़रीब तबिको हली अचे थो, अक़ीदत खणी अचे थो, पंहिंजा दुख सूर खणी अचे थो। हालांकि हे साइंसी ऐं टेक्नोलॉजी दौर में केॾी वॾी ॻाल्हि आहे। यानी ज़ाहिर आहे त साइंस बि असां वटि कोन्हे, टेक्नोलॉजी बि असां वटि कोन्हे, डॉक्टर बि असां वटि कोन्हनि खे
अदीब असां वटि कोन्हनि के, मुफ़क्किर कोन्हनि के, सियासतदान कोन्हनि के। जिथे जेको पैमानो आहे शयुनि जो, छा मीडिया आहे अॻियां असांजे अॻियां कंप्यूटर आहे, साइंस आहे, किथे तरक़ी कई आहे, त पोइ हिकिड़े फुरड़ी जेका आहे उनजी जो इलाज बजाए डॉक्टर कराइण जे माण्हू दरगाह जा हिन ते रोई ॾुख पंहिंजो हुते ज़ाहिर करे हलिया वञनि था। पोइ छा थो मिले उहो हुनखे ख़बर आहे। मूंखे त घणो कुझु मिलियो जो मां जॾहिं नंढो हुयुसि त हीअ हिकु महफ़िल असांजे हिकिड़े दोस्त शुरू कई ऐं नालो ज़रूरु वठंदुसि ऐं हिते संदसि नालो जी मूंखे शदीद ज़रूरत पई थिए अब्दुल अज़ीज़ मक्सी साहिब जी। असां वटि महफ़िलूं थोरी मुनफ़रद थींदियूं हुयूं, तालीम ज़रूरु हुई असां वटि पढ़ंदा ज़रूरु हुआसीं, पर पोइ हिन तरह सां महफ़िल बचाइण जो सॼो क्रेडिट हुनजो वञे थो। हयाती ॾे आबिद लॻाई साहब ऐं साईं बलवान भटी साहब, जेकॾहिं कंहिंखे यादि हुजे त मां नंढो आहियां त मक्सी साहब सां गॾिजी हुन सां मिलियो आहियां। ऐं जीअं साईं बलवान भटी साहब फरमायो त मां 3 साल मुसलसल कयो आहियां ऐं मूंखे यादि आहे त मां जंहिंमहिल 1 साल बलवान भटी साहब जॾहिं वञणा हुआ सुबुह सां ड्राइवर न पियो मिलियो, मां थोरी गाॾी हलाईंदो हुयुसि ऐं उन हालत में गाॾी चाहे साईं खे स्टॉप ते छॾे पहुतो आहियां। साईं खे शायदि यादि हूंदो। पर ॾिघी ॻाल्हि कीअं नथो कयां, महफ़िल मौसीक़ी बि आहे, तमामु सुठा फ़नकार तव्हां लाइ अरेंज आहिनि। मूं अॻु बि अर्ज़ु कयो त मां हीउ सभु कुझु तव्हां ग़रीबनि लाइ, यानी ग़रीब त सभई आहियूं, पर जेके नथा पहुची सघो तव्हां अहिड़े प्रोग्रामनि में, कराची, इस्लामाबाद, शो वग़ैरह जेके थियनि था, नथा पहुची सघो त पोइ ज़ाहिर आहे हीउ इंटरटेनमेंट तव्हां लाइ तफ़रीह आहे तव्हां लाइ ऐं फराहम कयां थो। ऐं हिकिड़ी नंढड़ी ईअं झोली चले जेतिरो गॾु थिए थो चङो मां कयां थो। अमेरिका ॻाल्हियूं कढनि त घणियूं ॻाल्हियूं जनम ठहनि थियूं। अॼु मुंहिंजो सिलसिलो कुझु आहे त जिन माण्हुनि सां वटि कमु कयो आहे उन्हनि खे वास ॾियणा आहिनि, उन्हनि खे ख़िदमतूं आहिनि। तमामु नंढा ॿार असांजा नौजवान आहिनि, हिते वेही कमु कयो आहे, हेॾा मेला घर अचाया आहिनि, त उन्हनि जी वॾियूं ख्वाहिशूं आहिनि। अलाह साईं हिननि माण्हुनि खे हयाती ॾे जे असांखे शोर ॾिनो, आमिर खां वठी स्टेजुनि ते बिहारनि जी सघ ॾिनी ऐं अञा वक़्तु हली जेके हीअ असांखे कुझु ॻाल्हियूं ॿुधाइनि था, सदर महफ़िल जो करे पेश कनि था, वाकई हिननि जी ॼाण असांजी उमिरि हिकु जेतिरी आहे। फ़क़ीर सकादनि जी हिकिड़ो शहर आहे त सूरत सर खे 100 सजो कहिड़ो असांजो काबे कर। असां वरी कहिड़े तरफ़ हली पियासीं, ॻाल्हि सही आहे। हिकिड़ा नमाज़ूं पढ़नि था, हिकिड़ा सॼी राति बातूं कनि था, हिकिड़ा दरगाहनि में वेही पंहिंजो राग विराग ऐं पंहिंजा मुख़्तलिफ़ जेके ज़हन जेके उदमातन पंहिंजे मालिक जेका पेश कनि था, रस्तो साॻियो आहे पर थोरा हुनजा तरीक़ा कुझु मुख़्तलिफ़ आहिनि। असां हैदरी सूफ़ी आहियूं, हुसैनी आहियूं, अली अली करण वारा आहियूं ऐं इन करे असांजो जेको कमु आहे, इहा क़ुर्बानी जेका आहे सच जी,
उहा करबला में हुसैन जी ॾेई आया आहिनि ऐं हीअ बि क़ुर्बानी अॼु बि सिंध क़ुर्बानी घुरे थी पई ऐं चोथों हिसो या उन खां बि घटि या उन खां बि घटि उहो तव्हांजो फ़ैसिलो आहे उजागर ज़हन खे उजागर करणु हिननि जो कमु आहे असां त आहियूं गॾु न तव्हां सां असांखे वठी हलो बाक़ी न कंहिं पार्टी जी ॻाल्हि आहे न कंहिं पंहिंजो ऑर्गनाइजेशन जी ॻाल्हि आहे मां हिन खां बारी आहियां मां चवां त असांखे वठी हलो इहे सभु तव्हां सां गॾु आहिनि केरु तव्हां खां करे कोन्हे पर थोरा थी ॾेखारियो हुन सां गॾु हुजो तकलीफ़ुनि में गॾु हुजो चंदा ग़रीब खाइनि ऐं पिजारनि में तव्हां चढ़ो मुनासिब कोन्हे को त साईं ॾाढी ख़ुशी थी अॼु मुंहिंजी ख़्वाब जी तकमील इन करे थी आहे जो असांजी दरगाह जेका दर्शगाह ऐं दरगाह भई हिकिड़ो ॻाल्हि साॻी आहे तक़रीबन दरगाह दर्शगाह हूंदी आहे पोइ ख़ानकाउनि में ईअं बि थियो आहे कॾहिं कॾहिं त उते ठॻा हूंदा विया ख़ानकाऊं ठाहियूं वयूं उते मुख़्तलिफ़ तरीक़े सां पोइ कंहिं वण जे हेठां का शइ पूरे रूप जो पूरे मतिलबु पैशो बि पूरे पोइ उते उन ख़ानकाह ते कंहिं माण्हू खे विहारे हुन कंठ ते लॻा पाराए 10 माण्हुनि जे अॻियां मोट ते विहारे हिकिड़े नए माण्हू खे मोकिले तो दुख जो घोड़ो आहे फिर को ग़रीब वियो वञे घुरे मूंखे पैसा खपनि उतां गुज़रे वेठो त पढ़णु खपे वेठा वञ सिर खोले त कुझु पैसा मिलंदा उहो वियो सिर खोले इशरत मिली उहो कीअं कमु थी वियो सिर्फ़ु परवाह करणी आहे मुर्शिद जी मुर्शिद ॾिसणो आहे उनजी परवाह करणी आहे उनखे तकड़ो तोड़णो आहे सॼी ज़िंदगी लॻी वञे चाहे जा मिंट में मिले इहे कुझु डिघियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं ग़ैर हिनखे एतिरो वणो त तव्हां कोन आहिनि सो अॼु हिकिड़ी नई ॻाल्हि बि कनि हुई त जेके नौजवान असां गॾु कनि था उन्हनि खे इज़त बख़्शियो असुल निगारी असांजो दोस्त आहे उन वक़्त में जॾहिं हीअ असां लिस्ट शुरू कई त असलम उन वक़्त जे सां थोरी आहे उनजी वॾी महिनत आहे सुठो शाइर आहे अदीब आहे लेखक आहे सहाफ़ी आहे अॼु मां हुनखे हिन स्टेज जो हयात सेक्रेटरी मुक़ररु कयां थो मूं वटि पैसा कोन्हनि के मां हुनखे ॾियां पोइ त FIR थी वेंदी नवाज़नि शुरू थी वेंदो माण्हू पोइ जीअं साईं जो राति में पार्टी तब्दील थी वञे सो मां सम्झां थो इहो ऐं बाक़ी कुझु अवार्ड्स आहिनि जेके हींअर विरिहाइबा हिन खां पोइ तव्हांजे साम्हूं पाकिस्तान जा परफॉर्मेंस जेके फ़नकार आहिनि तव्हां लाइ ईंदा जेतिरी कोशिशि असांजी हूंदी असां तव्हां लाइ करण लाइ तयारु आहियूं जेकॾहिं का कमी पेशी थी वई हुजे त मां हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त माफ़ु कजो साईं वॾी महिरबानी सभिनी जी उमीद कयां थो त आईंदड़ मूंखे सॼे शख़्स कुझु टाइम अॻे मतिलबु महीने खनि अॻे मां तव्हांजे सॼो किताब लिखंदुसि या कंहिं न कंहिं ज़रिए सां तव्हांखे ॿुधाईंदुसि साईं खे जेके बि असांजा मुफ़क्किर आहिनि दोस्त आहिनि सजेशन आहिनि पहुचण जी न पहुचण जी कीअं कजे छा कजे उहो असां हुन मुताबिक़ कंदासीं वॾी महिरबानी सां सभिनी जी सभिनी खे